दोस्तों, हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे वक्त में सिंध जो हाकिम मियां नूर मोहम्मद कलोड़ो चवन था त नूर मोहम्मद कलोड़ो शाह साहब सां सख्त दुश्मनी रखंदो हो। शाह साहब के पांजे ॾाॾे शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जे मुक़बरे ठहराइण जो शौक़ हो। उनजे करे काशीअ जे सिरन वठण लाइ मुल्तान रवानो थियो। जॾहिं वापसि मोटियो त ख़ुदा आबाद कलोड़नि जे गादीअ जो हंधु वटां लंघियो। कुछ वक़्तु आराम वठण लाइ उते तरसियो। जॾहिं माण्हुनि खे शाह साहब जी ख़बर पई त हज़ारे माण्हू संदन दीदार ऐं कदम बोसीअ लाइ हाज़िर थिया, मियां नूर मोहम्मद कलोड़े पंहिंजे तरफ़ां मोतियुनि जे माजून जी दबली नज़राने तौर शाह साहब ॾांहुं कासिद हथ मोकिली। शाह साहब उहा दबली वठी दरिया में फिटी कई ऐं फरमायाऊं त मियां साहब खे चइजो त जेकॾहिं अव्हां जो तोहफ़ो सिर्फ़ असां इस्तेमालु करियूं हा त फ़क़ति असांखे ई नफ़ो पहुचे हा। हींअर दरिया जी मख़लूक बि अव्हां जी सौगात मां फैज़ पिराईंदी। थोरी मुदत खां पोइ बाद मोल मशियूं दरिया जे सतह ते नज़र आयूं। मियां नूर मोहम्मद कलोड़े जी इहा जॾहिं तजवीज़ कारगर न थी त शाह साहब खे पाण वटि दावत ॾिनाई, जेका शाह साहब क़बूल फरमाई। वापसीअ वक़्तु नूर मोहम्मद कलोड़े शाह साहब खे हिकु सरकश घोड़ी सोनन संजन समेत तोहफ़े तौर पेश कई। नूर मोहम्मद कलोड़े जी इहा नियत हुई त घोड़ी हर हालत में शाह साहब खे केराए मारे छॾींदी। शाह साहब बिस्मिल्लाह चई रिकेब में पेर विधो ऐं जॾहिं सुवार थियो त लगाम घोड़ीअ जे कंध ते फिटी करे छॾियईं। शाह साहब घोड़ीअ खे अड़ी हई त वाव थी वई ऐं अखियुनि खां गायब थी वई। थोरी देर खां पोइ शाह साहब घोड़ी आणे नूर मोहम्मद कलोड़े जे अॻियां झली। घोड़ी पघर में शराबूर हुई ऐं संदसि हर हिकु उज़बो थड़की रहियो हो। सभु माण्हू इबरत में पइजी विया। नूर मोहम्मद कलोड़ो ॾाढो पशेमान थियो ऐं अर्ज़ु कयईं त क़िबला, जेकॾहिं गुस्ताखी माफ़ करियो त हिकु अर्ज़ु करियां। शाह साहब फरमायो त भली पुछो। नूर मोहम्मद कलोड़े अर्ज़ु कयो त क़िबला, हर हिकु सुवार लगाम खे पंहिंजे कब्ज़े में रखंदो आहे, अव्हां लगाम पंहिंजे कब्ज़े में रखण जे बजाय फिटी छो कयो? शाह साहब फरमायो त जंहिं सूरत में असांजे हलाइण जो लगाम ई मालिक साईं जे कब्ज़े में आहे त घोड़ीअ जो बि उन्हीअ जे हवाले छो न करे छॾियां। इन्हीअ करे लगाम फिटी करे छॾियो, उन्हीअ ख़ालिक जे हवाले कयोसीं। नूर मोहम्मद कलोड़ो शाह साहब जे कदमनि ते किरी पियो ऐं संदसि मुरीद थियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।